बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डियर स्टूडेंट्स, स्पेलिंग करेक्शन के हवाले से पार्ट 3 अवां सां डिस्कस करण वारा आहियूं। पार्ट 1 ऐं पार्ट 2 में जेके 50 वर्ड्स असां अवां सां डिस्कस कया हुआसीं, उमेद था कयूं त उहे तव्हां ज़रूरु यादि कया हूंदा। पार्ट 3 स्टार्ट करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाब जारिया में शामिल आहे ऐं जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे पंहिंजे लाइ फ़ाइदेमंद सम्झो था त पंहिंजे दोस्तनि सां बि ज़रूरु शेयर कयो। सो हलूं था पंहिंजे क्लास जे तरफ़। 51 नंबर ते जेको असांजो वर्ड अचे थो उहो आहे जजमेंट। हाणे जजमेंट जी जेका असुल स्पेलिंग आहे उहा ऑप्शन सी में आहे। जेका हिन जी दुरुस्त स्पेलिंग आहे उहा आहे JUDGMENT, यानी ऑप्शन सी जेका आहे उन में दुरुस्त ऑप्शन आहे। उन खां पोइ 52 नंबर ते जेको वर्ड अचे थो उहा टुमारो। टुमारो स्पेलिंग जेका आहे उहा बि साॻी सी ऑप्शन में दुरुस्त ऑप्शन आहे, यानी TOMORROW। उन खां पोइ 53 नंबर ते जेको वर्ड अचे थो उहा वैक्यूम, जंहिंजी स्पेलिंग आहे VACWM, यानी ऑप्शन सी करेक्ट ऑप्शन आहे। 54 नंबर ते वर्ड अचे थो ट्रूली ऐं इन में वरी ऑप्शन बी करेक्ट आहे, जंहिंजी स्पेलिंग आहे TRULY। उन खां पोइ 55 नंबर ते जेको वर्ड अचे थो उहा वैल्यूएबल। हाणे वैल्यूएबल जी जेका स्पेलिंग आहे VALUABLE, यानी 55 वारे वर्ड में असांजो जेको ऑप्शन ए आहे उहो दुरुस्त ऑप्शन आहे। 56 नंबर ते जेको वर्ड अचे थो उहा बिज़नेस। बिज़नेस जी जेका स्पेलिंग आहे BUSINESS, यानी ऑप्शन बी हिन में दुरुस्त ऑप्शन आहे। 57 नंबर ते जेको वर्ड अचे थो उहा कॉन्शियस। कॉन्शियस में बि बी ऑप्शन जेको आहे दुरुस्त ऑप्शन आहे, जंहिंजी स्पेलिंग आहे CONSCIOUS, यानी ऑप्शन बी हिन में दुरुस्त आहे। 58 नंबर ते जेको वर्ड अचे थो उहा क्यूरोसिटी। हाणे इन में वरी ऑप्शन ए दुरुस्त आहे, जंहिंजी स्पेलिंग आहे CURIOSITY। उन खां पोइ 59 नंबर ते जेको वर्ड अचे थो उहा एग्ज़िस्टेंस ऐं इन में बी ऑप्शन दुरुस्त आहे, जंहिंजी स्पेलिंग आहे EXISTENCE। 60 नंबर ते जेको वर्ड अचे थो उहा फीवर, जंहिंजी स्पेलिंग आहे FEVER, यानी ऑप्शन सी हिन में दुरुस्त ऑप्शन आहे। उन खां पोइ 61 नंबर ते जेको वर्ड अचे थो उहा आइडेंटिटी। हाणे आइडेंटिटी जेका सही स्पेलिंग आहे उहा ऑप्शन बी में आहे, जंहिंजी दुरुस्त स्पेलिंग आहे IDENTITY। ऐं उन खां पोइ 62 नंबर ते लेंथ। लेंथ जी जेका स्पेलिंग आहे उहा आहे LENGTH, यानी ऑप्शन बी हिन में दुरुस्त ऑप्शन आहे। उन खां पोइ 63 नंबर ते जेको वर्ड अचे थो उहा नोटिसेबल। हाणे इन में बि ऑप्शन बी दुरुस्त आहे, जंहिंजी दुरुस्त स्पेलिंग आहे NOTICEABLE। ऐं 64 नंबर ते जेको वर्ड अचे थो उहा ओमिटेड, जंहिंमें बी ऑप्शन दुरुस्त आहे OMITTED। उन खां पोइ 65 नंबर ते जेको वर्ड अचे थो उहा रेस्पॉन्सिबल। इन में बी ऑप्शन दुरुस्त आहे, जंहिंजी सही स्पेलिंग आहे RESPONSIBLE। 66 नंबर ते जेको वर्ड अचे थो उहा रिथिम, जंहिंमें सी ऑप्शन दुरुस्त आहे, उन जी दुरुस्त स्पेलिंग आहे RHYTHM। 67 नंबर ते जेको वर्ड अचे थो उहा सिंसियरिटी। हाणे इन जी जेका सही स्पेलिंग आहे उहा ऑप्शन ए में आहे SINCERITY। ऐं 68 नंबर ते जेको वर्ड अचे थो उहा ट्रेजिडी। ट्रेजिडी बि ए ऑप्शन में दुरुस्त स्पेलिंग आहे, उहा आहे TRAGEDY। उन खां पोइ 69 नंबर ते जेको वर्ड अचे थो उहा ट्यूशन, जंहिंजी जेका दुरुस्त स्पेलिंग आहे उहा ऑप्शन बी में आहे TUITION। ऐं उन खां पोइ 70 नंबर ते जेको वर्ड अचे थो उहा अर्जेंसी। ऐं अर्जेंसी बि ऑप्शन बी में दुरुस्त स्पेलिंग आहे, उहा आहे URGENCY। सो ही हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे ही क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।